अस्सलाम वालेकुम दोस्तों। अदा मुंहिंजा बाग खुलिया। मां रस्ते ते बीठो रोड ते अदो अली मोहम्मद कोसो मिलियो मूंखे। अते जा कुर्ब जे मूंखे ॾिसी ब्रेक ॾिनो गाॾीअ खे। इहो मां सोचियो बि न हुउमि त मां अटे सां मिलंदुसि। तमामु सुठियूं ॻाल्हियूं, तमामु सुठा गुफ़्ता ऐं हिकु सोशल वर्कर तमामु बहितरीनु। ऐं विच में डुक थियो, अटे ते हरू भरू तनक़ीद थी। ॿुधण ईअं न कयो, तव्हांजे लाइ आवाज़ उतारण वारा तमामु घटि आहिनि। तो उन्हनि खे तनक़ीद न कयो। घणा 5 करोड़ 10 करोड़ घणा 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 ॾिना आहियो इन शख़्स खे जो खाधो आहे। ईअं न कयो बाबा। कदा तव्हां बि कुझु ॻाल्हायो। महिरबानी साईं, तव्हां जूं महिरबानियूं। सुधीर ख़ान बिरोही साहब साईं जूं महिरबानियूं। यकीनन असां बि पंहिंजे ख़्याल में वञूं पिया। कंहिं दोस्त ॿुधायो साईं बीठो आहे, असां जल्दी में वापसि थी करे साईं सां मिलिया आहियूं। इलाही ख़ुशी थी आहे, काफ़ी रहनुमाई बि मिली। हे असांजा असास आहिनि बाबा। असीं हिक ॿिए जा बाज़ू आहियूं। यकीन कयो, साईं जी कामयाबी असांजी कामयाबी आहे। मां ख़ुशि थींदो आहियां। सिंध जो को बि दोस्त तरक़ी कंदो आहे न, अलाह जी ज़ात जो कसम आहे, मां ख़ुशि थींदो आहियां। चवंदो आहियां त इहे असांजे सिंध जा असास आहिनि। यकीनन इहे असांजा फ़ख्र आहिनि, जेके हर वक़्तु तव्हां जहिड़े असां जहिड़े मायूस चेहरनि खे मुस्कुराइनि था। हिन वक़्तु जदीद दौरु आहे। हर माण्हू ॾुखनि तकलीफ़नि जो शिकार आहे। हर माण्हू डिप्रेशन जो शिकार आहे। ही आम असास आहिनि जेके पंहिंजा तकलीफ़ूं ॾुख लिकाए करे असां ऐं तव्हांखे खिलाइनि था। सो तव्हां ऐं असांजे मथां बि फर्ज़ु थो बणिजे त असां अहिड़नि असासनि जी सपोर्ट कयूं, बजाए तनक़ीद करण ते, कंहिंखे गार ॾियण जे। मां कुझु कमेंट्स साईं खे कंदा आहिनि माण्हू, मां पढ़ंदो आहियां कि बाबा साईं जी सिंधी लैंग्वेज सही न आहे। भाई, ॿोली असांजे घर में जेका ॻाल्हाई वेंदी आहे असां उहा ई ॻाल्हाईंदा आहियूं, ठीकु आहे। पर इहा त फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि आहे न त असां सिंध जा आहियूं, सिंध जा पुट आहियूं, सिंध जा आहियूं। त पोइ तनक़ीद कहिड़े ॻाल्हि जी। ही असांजा असास आहिनि। अलाह साईं वारनि खे ख़ुशि रखे। भोला सलामत।